रहंदे रसूल ऐलान कयो जिहाद जो। छा रसूल वटि एटम हो? जी न। बंदूकूं क्लशन? न। तलवारूं हुयूं? जी न। काफर 1000 ॼणा उठनि ते घोड़नि ते चढ़ी आया। 313 अठ तलवारूं सहाबा वटि आहिनि। 305 ॼणा लठियूं खणी आया आहिनि। वञो जॾहिं हज ते तॾहिं बदर जी ज़ियारत कजा। 180 किलोमीटर जो सफ़र सहाबा पैदल कयो आहे। पैदल पंध करे बदर जे मैदान ते पहुता। थकी पिया आहिनि, चिकना चूर आहिनि, खाइण लाइ मानी कोन्हे, पेट ते पत्थर बज़ार पिया आहिनि। जंहिं जाइ ते काफ़र बीठा आहिनि उहा बहितरीन प्लाट आहे। सहाबा जंहिं जाइ ते बीठा आहिनि उते वारी ऐं रेती आहे, हली नथा सघनि, पेर सुलिप पिया थियनि। मैदान ख़राब आहे, वारियासो आहे, उंज लॻी आहे, पाणी कोन्हे, मानी कोन्हे। पंध कयो अथऊं, थकी पिया आहियूं, जिहाद करण आया आहिनि। हथियार कोन्हे, नेज़ा तीर कोन्हे, तलवारूं कोन्हे, घोड़ा ऐं उठ कोन्हे। 305 ॼणा लठियूं खणी मुक़ाबिले ते आया आहिनि उन्हनि माण्हुनि सां जेके उठनि ऐं घोड़नि ते आहिनि, जिन वटि तलवारूं आहिनि। आम्हूं साम्हूं जहिड़ो थो थिए। अल्लाह जे रसूल अरीश में वञी करे दुआ घुरी, ऐं मुंहिंजा रब महिनत करे मारू खाई इहा मुख़्तसर जमात मूं तयारु कई आहे। जेकॾहिं इन्हनि खे तो अॼु माराए छॾियो त पोइ मूं मुहम्मद ते मयार न कजी, पोइ ज़मीन ते तुंहिंजी इबादत करण वारो केर बि कोन हूंदो। जे चाहिए थो त ज़मीन ते तुंहिंजी इबादत थिए त मुंहिंजे हिन मुख़्तसर जमात जी मदद कर। इजो अल्लाह जी मदद आई। कहिड़ी? पहिरीं अल्लाह जी निंड मोकिली। सहाबी मैदान जंग में सुता पिया आहिनि। साम्हूं काफ़र हथियार खणे बीठा आहिनि। हे साम्हूं बीठा आहिनि, जहिड़ो थो थिए सहाबी बीठे बीठे सुता पिया आहिनि। अल्लाह जी क़ुर ते जो निंड भला छाजे लाइ ॾिनी? अला चई निंड मूं हिन करे ॾिनी त थकी पिया पंध कयूं, इन करे मुंहिंजो थोरी निंड ॾियां हिननि खे त फ्रेश थी तयारु थियनि। हिकिड़ो त फ़ाइदो इहो थियो त सहाबा जो थक भॼी पियो। ॿियो त दुश्मन जे दिलि ते रोब पियो। वञे खड़िया हिननि खे त असांजो डपु टके जो कोन्हे, न को हथियार न को वठनि, कुझु बि कोन्हे, को बीठा न असां सां जहिड़ो था कनि, हिते सुता पिया आहिनि। हिननि खे डपु टके जो कोन्हे। हिते खां वॾी बहादुर क़ौम थी ॾिसिजे। काफ़रनि जो रौब पइजी वियो। मींहं जो पियो त पाणी वही उते गॾु थियो जिते काफ़र बीठा हुआ। त काफ़र हाणे काफ़रनि जा उठ तिरकनि पिया, सिल पिया थियनि, हीअं पिया थियनि, हूअं थियनि। सहाबा जे मैदान ते बीठा, वारी ॼमी वई, प्लाट फर्स्ट क्लास थी वियो। सम्झो हाणे जी जंग शुरू थिए। 1 2 3 जंग हुई आगे। साम्हूं तूं बि कुआड़ी खणा, बि कुआड़ी था खणा, विढ़ूं था पोइ जेको खटे। अॻे हुई जंग, हाणे अटकल बाज़ी। हींअर पाण सां वेठे वेठा आहियूं, मथां बम किरियो, डुब सभु बुरा। इहा कहिड़ी बहादुरी आहे? अटकल बाज़ी आहे, हिकिड़ी टेक्नोलॉजी जो उरूज आहे। बहादुरी अॻे हुई जॾहिं रसूल जंग जिहाद शुरू कयो। बदर खां पोइ जंगियूं शुरू थियूं। उहे 10 नबीअ खे तव्हां रहमतुल आलमीन था चओ, उन 29 जंगियूं पाण बि लड़ियूं। मैदान जंग में हथियार खणी आयो। नारा हया बाक़द रसूल अन नबी ला कज़िब अन इब्नु अब्दुल मुत्तलिब। सहाबा जी दिल जोई कई, पाण मैदान ते लथा। हींअर जेकॾहिं राशिद महमूद बोस्की जो पटको लाए मुंहिंजे मथे ते रखे त मौलवी ईसा जे ख़ुशीअ जो दंग किथे हूंदो? पोइ उहो मंज़र कहिड़ो हूंदो जिते मस्जिद नबीअ जे मिंबर ते मुहम्मद पाक ऐलान पियो करे त अबू बकर जा एहसान आऊं न लाहे सघियो आहियां, क़यामत जे ॾींहुं रब लाहींदो। छा हूंदो अबू बकर जे ख़ुशीअ जा ॾींहं? छा हूंदो उमर जो उन वक़्तु मक़ाम जॾहिं रसूल त चवे उमर तुंहिंजी माड़ी तुंहिंजूं हूरूं जन्नत में आऊं नबूवत वारनि अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। छा उन वक़्तु सहाबा जी ख़ुशी हूंदी जॾहिं रसूल पियो चवे त ओस्मान जेकॾहिं कंहिं वटि न्याणी हुजे त ओस्मान खे शादी करायो, छो त
अल्लाह जो हुकुम है तो उस्मान का वधीक ॿियो केरु हया कोन्हे, हयादार कोन्हे। मुंहिंजा दोस्त छा मक़ाम हूंदो उन अलीअ जो जंहिंखे रसूल चयो हो त ऐं अली क़यामत जॾहिं जन्नत में तुंहिंजो दर तुंहिंजो घर मूं मोहम्मद जे घर जे साम्हूं हूंदो, तुंहिंजो दर मुंहिंजे दर खे साम्हूं हूंदो। छा त मक़ाम हूंदो सलमान जो जंहिंखे रसूल चयो हो त सलमान तूं मुंहिंजो अहल बैत आहीं। छा मक़ाम हूंदो साद बिन अबी वक़ास जो जेको उहद जे मैदान ते तीर पियो हणे दुश्मन खे। अल्लाह जो रसूल इन साद बिन अबी वक़ास जे कुल्हे ते मथो मोह मुबारक रखी सादा खे पियो चवे इर्मे या साद फिदा का बी व उम्मी, ऐं साद चिट्टी धक हण दुश्मन खे मूं मोहम्मद जो अबू अम्मा तो तां कुर्बान थी। ये लक़ब रसूल ॾिना हुआ उन साहबा जे करे। वो जॾहिं जंगियूं शुरू थियूं उहद खंदक आज़ा तबूक फलाणी हल काफ़र रुगो अड़े कंदे रहिया। अड़े ओ खैबर चवंदा त वियो हलो, हाँ मुसलमान कब्ज़ो करे विया अड़े करे ताए खे बि वियो मदीने ते कब्ज़ो करे विया यहूदी न लाख ॾींहं अड़े करे। ऐं ईअं 8 हिजरी में डज़ थी वञे त मको बि वियो। ॾिसंदे ॾिसंदे रसूल ग़ालिब अची वियो। मके ते कब्ज़ो, मदीने ते कब्ज़ो, ताइफ़ ते कब्ज़ो, खैबर ते कब्ज़ो। जंहिं रसूल कल्ह ऐलान कयो हो तां ग़ालिब ईंदुसि, माण्हू खिलिया पे अखियुनि सां ॾिठऊं त बराबरि अल्लाह जे रसूल जेको ऐलान कयो हो उहो 100% सचो निकितो। मोहम्मद मुस्तफ़ा ग़ालिब अची वियो, अल्लाह जो दीन नाफ़िज़ थी वियो, इस्लामी हुकूमत जो ऐलान थी वियो। इहा माण्हुनि ॻाल्हि अखियुनि ॾिसी। मुंहिंजा दोस्तो इनक़िलाब जेकॾहिं आयो रसूल जे ज़माने में त इनक़िलाब आयो आहे जिहाद सां।